हुकूमत बहरिया टाउन खिलाफ एहतजाज के रोकण लाइ मैदान ते लही आई। सिंध पुलिस जे SSPs खे वॾी नफ़री, गैस गोला, गैस गन्स, वाटर कैनन सां गॾु फॉरेंसिक टीमूं आणण जो हुकुम ॾेई छॾियो। DIG साकिब इस्माइल मेमण बहरिया टाउन ऐं न्यू DH आॾो रिथियल एहतजाज खे नाकाम करण लाइ प्लान जारी करे छॾियो। अधु डज़न SSPs जूं बहरिया टाउन ऐं ॿियनि हंधनि ते ड्यूटियूं लॻायूं वयूं। सुभाणे 6 जून ते मक़ामी माण्हुनि जे हक़नि लाइ जुड़ियल सियासी इतिहाद ऐं सिंध एक्शन कमेटी तरफ़ां बहरिया टाउन जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ रिथियल एहतजाज खे रोकण लाइ सिंध पुलिस वॾे पैमाने ते पुलिस फोर्स ऐं ताक़त जो इस्तेमालु करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन सिलसिले में DIG ईस्ट ज़ोन कराची साकिब इस्माइल मेमण पारां हिकु ऑर्डर जारी कयो वियो, जंहिं में 4 SSPs इन्वेस्टिगेशन ऐं 3 खनि SHOs, NGOs ऐं 100 खां वधीक सब इंस्पेक्टर्स ऐं हेड कांस्टेबल खे मुक़ररु कयो वियो। जारी कयल लेटर में चयो वियो आहे त एहतजाज कंदड़नि तंज़ीमनि पारां बहरिया टाउन ऐं न्यू DH सिटी जे मेन गेट ते एहतजाज जो प्रोग्राम रिथियो वियो आहे, छाकाणि त इहे सम्झनि था त इन्हनि स्कीमनि खे सिंधी तारीख़ी ॻोठनि ऐं वसंदनि खे ख़तमु कयो पियो वञे। लेटर में 2 जून ते बहरिया आइकॉन टावर साम्हूं थियल क्रेक धमाके खे नज़र में रखंदे वास्तेदार इन्वेस्टिगेशन विंग जे SSPs, इन्हनि जे सब इंस्पेक्टरनि, पुलिस हेडक्वार्टर्स जे SSPs खे सुबुह जो 9 वॻे SSP मलीर जे गडाब वारी ऑफिस, स्टार गेट एयरपोर्ट ऐं पुलिस हेडक्वार्टर सऊदाबाद कॉम्प्लेक्स ते पहुचण जा हुकुम जारी कया विया आहिनि। ऑर्डर में इहो बि चयो वियो आहे त SSP पुलिस हेडक्वार्टर ईस्ट ज़ोन 150 एहलकारनि जी नफ़री, फ्रांसिक टीमूं, वॻोड़नि खे मुंहुं ॾियण वारियूं किट्स, 10 गैस गन्स ऐं 500 गैस गोला ऐं वाटर कैन पाण सां गॾु खणी अचनि। इहो सामान गडाब थाणे ते पहुचाइण जो हुकुम कयल आहे, जेको फील्ड ते पहुचायो वेंदो।